नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। कुवैत एयरपोर्ट ते ड्रोन हमले जी वीडियो जारी करे छॾी। कुवैती अख़्तियारनि जो चवणु आहे त एयरपोर्ट जे टर्मिनल 1 ते ईरानी ड्रोन सां हमलो कयो वियो। पाकिस्तान इनकलाब पारां कुवैती एयरपोर्ट मथां हमले जी तरदीद। तर्जुमान जो चवणु आहे त कुवैत जे हवाई अॾे ते तबाही अमरीकी दिफ़ाई निज़ाम पेट्रियाट में ख़राबीअ सबब थी। इसराइल ऐं लबनान जंगबंदीअ ते राज़ी थी विया। अमेरिका जी टे आख़िरी में ॻाल्हियुनि जे चौथे दौर बाद गॾियल पधरनामो जारी। ॿिन्ही मुल्कनि ॻाल्हियूं जारी रखण ते इत्तफ़ाक़ करे वरितो। इसराइल ऐं लबनान 22 जून ते ॿीहर ॻाल्हियूं कंदा। अमरीकी परॾेही विज़ारत मूजिबि हिज़्बुल्लाह खे हमला रोकण ऐं ॾखण लेतानी सेक्टर ख़ाली करणो पवंदो। इसराइल ऐं लबनान अज़म वर्जायो आहे त हिक ॿिए ख़िलाफ़ अगराई न कंदा। अमरीकी अख़बार दावा कई आहे त अमेरिका हाणे ईरान ख़िलाफ़ ॿीहर जंग न कंदो। सदर ट्रंप पंहिंजे मशीरनि खे ॿुधाए छॾियो आहे त जेसीं ताईं ईरान अमरीकी फ़ौजुनि खे निशानो न बणाईंदो तेसीं ताईं ॿीहर जंग न कंदासीं। रिपोर्ट मुताबिक़ ट्रंप इंतज़ामिया सिफ़ारतकारीअ खे तरजीह ॾेई रही आहे, जंग खे वधीक फैलाइण नथी चाहे। ईरान ख़िलाफ़ जंग में ट्रंप जा इख़्तियार घटाइण लाइ अमरीकी पार्लियामेंट में ठहराउ मंज़ूर। करारदाद जे हक़ में 215 ऐं मुख़ालफ़त में 208 वोट पिया। करारदाद डेमोक्रेट्स पारां पेश कई वई आहे। चइनि रिपब्लिकन मेंबर्स बि डेमोक्रेट्स जो साथ ॾिनो आहे। करारदाद मूजिबि ईरान ख़िलाफ़ जंगी कार्रवाई कांग्रेस जी मंज़ूरीअ खां सवाइ न कई वेंदी। गिलगित बल्तिस्तान में आछर ते इलेक्शन चूंड सरगर्मी उरूज ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु गाहकोच में जलसे खे ख़िताब कंदो। आसफा भुट्टो ज़रदारी GBA 4 नगर में जलसे खे ख़िताब कंदी। इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे इलेक्शन मुहिम जे सिलसिले में रैली। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी विच में मुलाक़ात। मुल्क में अमन अमान, बैन अल-अक़वामी ताउन ऐं ॿियनि मामलनि ते ॾे वठि। कराची समेत सिंध जे वॾनि शहरनि में मंशात जे ख़ात्मे ते बि ॻाल्हि ॿोल। मोहसिन नक़वी पारां कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन्स ते सिंध हुकूमत जी वाखाण। सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त वफ़ाक़ ऐं सूबनि विच में ताउन क़ौमी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जो बहितरीन ज़रियो आहे। क़ौमी मफ़ाद जे मामलनि में समूरनि इदारनि ऐं हुकूमतुनि खे गॾिजी कमु करणु घुरिजे। सिंध हुकूमत ॾोहनि जे ख़ात्मे ऐं अमन अमान क़ाइमु रखण लाइ कोशिशुनि खे वधीक तेज़ कंदी। सामारो जो जवाबदार कारहं जे इल्ज़ाम हेठि घरवारी ऐं भाउ खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो। ॻोठ रमज़ान शहर में औरत पठाणी शहर ऐं नौजवान शहबाज शहर। बेदर्दी सां क़तल। पुलिस पहुची औरत जो लाश तहवील में वरितो। नौजवान जो लाश वाह में लोढ़ण जा इतला। पुलिस जो चवणु आहे त वाक़े में मुलविस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच जारी।